भला हाणे जेको GSN स्टूडेंट फेडरेशन त स्टूडेंट विंग आहे न, या मदर पार्टी न आहे, त हिन जी मदर पार्टी कहिड़ी? मदर पार्टी मां अॻु में ॿुधाए चुको आहियां त पार्टी त ठही, इहो बि हिकिड़ो इतफ़ाक़ आहे न। इहो हाणे मुंहिंजी ॻाल्हि जेका मां करे आयुसि त समाज जी, त असां वटि मिडिल क्लास न हुयो, शागिर्द पहिरीं उहे मिडिल क्लास जी पार्टी छो कोन्हे? ॿुधो न, त उहो थो चवां, मिडिल क्लास ई कोन हो, मां इहा ई त ॻाल्हि थो चवां। मां अॻु में वरी चई आहियां त मिडिल क्लास 47 खां पोइ न हुयो। इहे शागिर्द जेके 60 जे ॾहाके में शागिर्द हुआ, जॾहिं 70-80 जे ॾहाके में इहे अमली ज़िंदगीअ में विया आहिनि, त असांजो मिडिल क्लास ठहणु लॻो आहे, जेको स्टिल इज़ इन द मेकिंग। अञा थोरी असांजो मिडिल क्लास, त छाकाणि त पहिरीं स्टूडेंट फेडरेशन हुई, ॿियो मिडिल क्लास न हो, तंहिं करे पहिरीं स्टूडेंट फेडरेशन ठही, पोइ पार्टी ठही आहे। इहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते समाज जे करे मसइलो आहे। त हीअ जीअं मूं ज़िक्र कयो त स्टूडेंट जूं तंज़ीमूं त अॻु में हुयूं, पर GSN स्टूडेंट फेडरेशन जनवरी 71 में ठही आहे, ऐं GSN महाल जेको आहे उहो जून 72 में ठहियो आहे। ऐं उहो ठहियो त छाकाणि त 70 जी इलेक्शन में जेके साईं सां पुराणा सियासी माण्हू हुआ, तक़रीबन उहे सभु छॾे विया। हिकिड़ा त इलेक्शन खां अॻु में ई छॾे विया, उन्हनि ख़बर पई। उन्हनि में ख़ासि करे कहिड़ा? हो वॾेरनि जे लाइ हिकिड़ी चवणी आहे त जागीरदार या जेको आहे उनजी इहो कंहिं उन बेड हिन में न सम्झे केरु, त नज़र उनजी जेका आहे सा सिरण वारी हूंदी आहे, ऐं नकु जेको हुनजो आहे कुते वारो हूंदो आहे, माना वॾेरा शाही लाइ। हा, अच्छा, हा, त उहो कीअं हुनजे नज़र पंहिंजे शिकार ते हूंदी? नज़र माना हुनजी इहा माना हिन में आहे त हुनजी तमामु परे नज़र वेंदी आहे, शिकार ते न। पर मां केरु हिनखे ग़लति सम्झे त यार कुते ॻाल्हियूं त सिधियूं करणियूं आहिनि, त इन जी माना इहा आहे त सिरणी माना सिरण मेलनि ते मथे हूंदी आहे, उनखे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो शिकार किथे पियो आहे, त नज़र हुनजी वाहे, ऐं नकु हुनजो इन में त माना हू इक़्तिदार जी बूइ खे कोहनि ते सिंगी वेंदो आहे। सिंगण ऐं ॾिसण जी हुन में अहलियत बाक़ियुनि खां वधीक आहे, त हू सम्झी विया त इक़्तिदार जेको आहे उहो हाणे GM सैद ॾे न, ज़ुल्फ़कार अली भुटे ॾे थो वञे, सभु छॾे। इन करे सिरण नुमा जेके बि हुआ उहे सभु सैयद खे छॾे विया। त सैयद वटि बि त उहे ई सिरण नुमा हुआ न जेके हुया न हिते सियासत उहा ई। ऐं इन ई करे साईं GM सैद इहो चयो आहे ऐं लिखियो आहे त मां जॾहिं पोइ इहा सियासत साईं नज़रियाती सियासत जेका कई आहे, चई मां तजुर्बा करे हथ साड़ाए हिन नतीजे ते पहुतो आहियां। इन जी ॻाल्हि कई अथव त मिसाल ॿुधाए छॾियां, पोइ तव्हां साईं ॿुधायो न, ईअं न चओ त अचे न अचे। हा हा, इन खां ॾाढा साईं ॿुधायो, ऐं तारीख़ में अचे न, के शयूं कचहरीअ में साईं चयूं तव्हां बिस्मिल्लाह जेके लिखत में कोन बिस्मिल्लाह कर ॿुधाई। त वञणु जॾहिं ठहियो ऐं वञणु तॾहिं पोइ लाहौर थी वियो मर्कज़, सॼी सियासत वञणु टोड़ाइण जे लाइ। हितां चंद असेंबली मेंबर 4, 5, 6 जो वफ़द करे ऐं साईं वियो। साईं ॿुधायो होटल में तरसियल हुआसीं, सुबुह जो सवेर दर खड़कियो, अर्ली मॉर्निंग, त दर खोलियो में त जाम सादिक अली बीठो हो। त मुंहिंजो जाम साहिबु हिन महिल तव्हां ख़ैर में आयो, अचो भला अंदरि। चईं अंदरि बंदरि कोन थो अचां, मुंहिंजा ॿिया जेके साथी आहिनि उहे सुता पिया आहिनि, उन्हनि जो सुम्हण जो फ़ाइदो वठी आयो आहियां। ॿ ॻाल्हि ॿ लफ़्ज़ ॿुध त वरी मां वञा थो, बसि हिते ई ॿुध। चयो ॻाल्हि इहा अथई त असां गॾिजी तोसां आया आहियूं, पर असां ते भरवसो न कजांइ, इहो ॿुधाइणु आयो। हा, इहो ॿुधाइणु आयो आहियां, हाणे मां वञा थो, वरी तो सुम्हां। हा, हाणे मां वञा थो, इहो रुॻो तोखे ॿुधाइणु आयासीं, जो तोसां असांजो ख़ानदानी तव्हांखे ख़बर आहे जाम सादिक अली ॻाल्हियूं सिधियूं कंदो हो। ठीकु आहे न। त माना इहो क्लास हुयो त उहो सॼो छॾे वियो। उनखां पोइ जॾहिं साईं वरी ऐं कुझु अर्सो त साईं बि माना 2-3 महीना ख़ामोश रहियो। पोइ जॾहिं वरी नए सिर हुन सोच वीचार कई ऐं त शागिर्द ई हुनजे गिर्द वञी चंद बचाहा, शामन शाह, माला शेख, मदद अली सिंधी, या पुराणो साथी साईं जो अलण ख़ान थेबो, या पंहिंजो हिते लियारीअ जो अमीर अली शाह हूंदो हुयो, गुज़ारे वियो हाणे। हा, सजाद अली शाह जंहिंजो भाउ,
हा ठीकु आहे। त अहिड़ा चंद माण्हू बाक़ी साईं सामने रहिया, तंहिं करे जॾहिं GS महाज़ बि ठहियो पहिरीं त उन में शागिर्द आहे ऐं उन न पर तव्हां जेका ॻाल्हि था चओ त भुट्टे साहब ॾे विया त उन्हनि में नामियारा माण्हू कहिड़ा? साईं मां हाणे ॿिया त माना पहिरीं त जदोजहद में वञण टिजीअ में साईं नौजवाननि जी मुखालफ़त खे खणंदे खोड़ो ऐं राशदी बि अची विया आहिनि वञण जदोजहद में, उहे त विया हलिया होॾे खणी उहो मुस्लिम लीग ॾे वियो पर बरहाल साईं खे छॾे विया। आख़िरी मुख्य माण्हू जेको वियो न सिंध मुतहदा महाज़ हो उन महिल इलेक्शन बि साईं सिंध मुतहदा महाज़ जे हिते वड़ी सिंध मुतहदा सदर साईं हो, जनरल सेक्रेटरी हो आगा गुलाम नबी पठान, आगा तारिक जो वालिद साहब, हा ख़ैर सां उहो बि छॾे वियो। जनरल सेक्रेटरी जेको सिंध मुतहदा महाज़ हुयो तव्हां इन मूं अंदाज़ो कयो शिकारपुर वारो शिकारपुर आगा तारिक मरहूम जो वालिद उहो साहब बि छॾे वियो। उहो इन मूं तव्हां अंदाज़ो कयो त फार्म भरिजी विया। टिकेट पीपल्स पार्टीअ जी रिकार्ड ॾिसंदो त शिकारपुर जी काज़ी हफ़ीज़ रहमान खे ॾिनल हुई, उहो उहिदेदार हुयो। आगा गुलाम नबी जो छॾे आयो उन फार्म आज़ाद तौरु भरियो हो त पोइ वरी पीपल्स पार्टीअ सपोर्ट उन जी कई, ठीकु आहे न। त चवण जो मतिलबु इहो आहे त जेको GS महाज़ ठहियो त उन में शागिर्द ऐं जॾहिं उनखे 77 में रीऑर्गेनाइज़ कयो वियो तॾहिं बि उन में शागिर्द बि हुया ऐं कुझु ॿाहिरियां माण्हू। हाणे मूंखे अञा हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो, मुंहिंजा मां रुॻो इहो पियो चयो त जेको तव्हां चयो न त पोइ उनजो असरु छो न अगेन मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु थो चाहियां। हा तव्हां जेको चओ था त मिडिल क्लास असांजो 1947 में पाकिस्तान ठहण महिल जेको बालिग ऐं ॼाणू मिडिल क्लास हो उहो इन विरांगे जे नज़र थी वियो ऐं असांजो ज़रे घटि उगिजी वियो, ईअं था चओ। ठीकु आहे। हाणे सिंध मुतहदा महाज़ जे प्लेटफार्म तां सैयद जेका 1970 में इलेक्शन थो विढ़े त इहो सिंध मुतहदा महाज़ खां अवल सैयद ठाहे थो हिकिड़ो ॿियो सकाफ़ती महाज़ बज़्म सूफ़िया सिंध अयूब ख़ान जे दौर में, ठीकु आहे। उन में शेख अयाज़ अली साहब आहे, पाण सैयद हुनजो वॾो आहे। त मिडिल क्लास त मौजूदु हुयो न, इहो सिंध मुतहदा महाज़ छा हो? मिडिल क्लास इहो त चंद माण्हू हुया न, एॾो को उहो घणो कोन, इहे नाला ई जेके तव्हां वठी था सघो इहे हुया सिंध मुतहदा महाज़ में। हाणे मां उन महिल एतिरो घणो उन में न आहियां, मां अॻे बि चई चुको आहियां न सिंध मुतहदा महाज़ इतिहाद आहे त पार्टी आहे। ॾिसो इन खां जेको हुयो बज़्म सूफ़िया सिंध खां पोइ ठहियो हो एंटी वन्यूंट फ्रंट, एंटी वन्यूंट फ्रंट ठहियो आहे, जंहिंजो नाले मूं ई ज़ाहिर आहे त उहो वन्यूंट टोड़ाइण जे लाइ ख़िलाफ़ आहे, ठीकु आहे न। ऐं उहो ठहियो त सिंध में, पर उन जूं शाखूं ॿियनि उन्हनि जंहिंमें बि वियूं, साईं पाण कोटिया में वञी शाख खोले आयो, उहा ई हाणे वन्यूंट जो टुटो त एंटी वन्यूंट फ्रंट जी त पोइ सिंध मुतहदा महाज़ जे उन जे ते साईं विड़ियो आहे इलेक्शन। न सिंध मुतहदा महाज़ छा आहे? सिंध मुतहदा महाज़ हिकिड़ी पार्टी आहे न, चई सघो था, ठीकु आहे। उहा पार्टी किथे बि तारीख़ में नज़र नथी अचे जेका चवे त जिसाफ़ मुंहिंजी स्टूडेंट विंग आहे, इहो ख़ाल ॿुधायो। हा इहो त ॿुधायो न त सिंध मुतहदा महाज़ जॾहिं मूं चयो न जनरल सेक्रेटरी बि हुनजो छॾे वियो, माण्हू बि ॿिया सभु छॾे विया, त के शयूं ऐलान कबियूं न के ख़ुदि ब ख़ुदि माना उहा 70 जी इलेक्शन में साईं जी हार थी वई, घणा त अॻु में ई मूं चयो न छॾे विया रहियो खुयो, माना अमली तौर ते सिंध मुतहदा महाज़ उते ख़तमु थी चुको आहे। भला 70 जी जेका इलेक्शन आहे हा उहा उन में साईं जेम सैद हिकिड़े क़बाइली चओ या रवाजी हिकिड़े वॾेरे या पंच या मुख उतां जो माण्हू आहे सिकंदर मलिक सिकंदर साहब, उन मरहूम खां साईं हाराए थो त उन 1970 खां अवल त साईं जी ज़िंदगी उहा 50 साल सरगर्मी वारी ज़िंदगी आहे न। त इन 50 सालनि वारी ज़िंदगी में हुन तालीम जे लाइ, अदब जे लाइ, सुजागी जे लाइ, ख़ुदि पार्टियूं ठाहिण जे लाइ
शाहनवाज़ भुट्टे खां वठी अयूब खोड़ उन्हनि सभिनी वॾनि माण्हुनि अब्दुल्ला हारून ख़ुदि पाकिस्तान ठाहिण जे लाइ उन माण्हूअ खे इहा शिकस्त छो थी अचे इहा असांजे माण्हुनि खे सम्झायो एॾे वॾे माण्हूअ खे एतिरे रवाजी माण्हूअ खां। सही आहे। हाणे हिकिड़ो त इहो आहे त वाक़ई इलाही साल असांजी मुतहरिक ज़िंदगी गुज़ारी, पर जीअं मार्शला लॻी आहे 58 में ऐं पोइ वरी 70 जी इलेक्शन तोड़ी, त इहो तक़रीबन इहो अरसो साईं जीएम सैद नज़रबंदियुनि ऐं पाबंदियुनि में रहियो आहे। ऐं इहो तॾहिं खां वठी अॼु पोइ हुनजे ज़िंदगीअ ताईं हुकुमरान सम्झी विया त हिन माण्हूअ जी ॻाल्हि जेकॾहिं अवाम सां मिलंदी त पोइ असांजे लाइ ॾुखियाइयूं थींदियूं। इन करे इनखे छाकाणि तव्हां पोइ ॾिसो, मां इन सां ॻंढियल ॻाल्हि थो कयां त इहा शिकस्त इलेक्शन में खाई वियो, पोइ हुन सां के एतिरा माण्हू बि कोन्हनि के, त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो अलमोस्ट सॼो दौरु नज़रबंद आहे, ज़ियाउल हक़ जो अलमोस्ट ज़रे घटि सॼो दौरु उहो नज़रबंद आहे, ऐं अहिड़ी तरह नज़रबंद आहे त ईअं खूं त तव्हां बि वाक़ुफ़ु आहियो जॾहिं जनरल ज़िया अचे थो उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे कयल तक़रीबन हर कम खे उलट करे छॾे थो, रद्द करे छॾे थो, इदारनि जा पछाड़ीअ नाला बि तब्दील थो करे त का बि निशानी न रहे, पर हू जीएम सैद जी नज़रबंदीअ खे कंटिन्यू थो करे, न रुॻो कंटिन्यू थो करे पर सखर एयरपोर्ट ते, एतिरी मूंखे तारीख़ यादि न आहे, पर सखर एयरपोर्ट ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे उन्हनि पुछियुसि जीएम सैद एतिरनि सालनि खां नज़रबंद आहे, हुन केस हलायो, हुन ॿाहिरि था छॾियोसि, चई इहो जेको आहे सो गुज़िरियल हुकूमत जो मिलियल विरसे में असांखे मिलियल आहे, तंहिं करे हुनखे कंटिन्यू था। हूअं हुनजी हर शइ ख़राबु आहे, पर त मुंहिंजो मतिलबु आहे त जेके असुली हुकुमरान आहिनि, असुली हुकुमरान मुल्क जा, उन्हनि खे इहो हो त जीएम सैद जी ॻाल्हि आम माण्हुनि ताईं न पुॼे, उनखे रखिजे। त हाणे 58 खां वठी जीएम सैद ते पाबंदियूं आहिनि या त नज़रबंदियूं आहिनि या बज़्म सूफ़ियातुनि जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो, उहो बि सियासत ते पाबंदियुनि जे करे हुन कई त माण्हुनि में जनरल सुजाॻीअ जो दौरु पैदा कयूं। त हिकिड़ो त इहो रीज़न आहे। ॿियो रीज़न इहो आहे, जेका ॻाल्हि वरी वरी अचे थी पई त जीएम सैद जेका ॻाल्हि पियो करे उहा मिडिल क्लास खे अपील करण वारी ॻाल्हि हुई, नेशनलिज़म जी ॻाल्हि जेका क़ौमी हक़ इन्हनि जी जेको ॻाल्हि पियो क़ौम जी बका जी, उहो मिडिल क्लास हुयो ई कोन। टी ॻाल्हि इहा आहे उन जे में त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे वक़्तु साबित करे छॾियो आहे, पोइ मुकमल तौर ते वक़्त जे हुकुमराननि या एस्टेब्लिशमेंट जेको बि चयोसि उन्हनि जी उनखे मुकमल तौर ते सपोर्ट हुई, ऐं उनखे इहा सपोर्ट हुई इन जे करे त हिते नेशनलिज़म जूं क़ौमी हक़नि जूं या जेके मज़दूरनि जूं ऐं जमहूरियत जूं तहरीकूं उनखे काउंटर कजे। हाणे इहा वॾी ॻाल्हि आहे, मां इल्ज़ाम थो लॻायां त मां 2-3 उन जूं नंढ वक़्त जे हिसाब सां तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां। अयूब ख़ान जे पोएं दौर में हिते जेका तहरीक हुई उहो जीअं मां सवेर बि ज़िक्र करिया 60 जो ॾहाको दुनिया में इनकलाबनि जो दौरु हुयो, हिते बि उनजा असर हुया, त उहा तहरीक पोयां साल 2-3 अयूब ख़ान जा ईअं लॻो पिए त पाकिस्तान में इनकलाब थो अचे। बंगाल तॾहिं गॾु हुयो, बंगालनि जी बसि चवंदा आहिनि नाम ई काफ़ी आहे, उन जी मां तफ़सील नथो वञा, केॾा हुए मुतहरिक हुया, सॼे बरे सग़ीर में उन्हनि जो को मुक़ाबिलो कोन्हे, उहे बि हुया। नेशनल अवामी पार्टी हुई, हितड़े शागिर्दनि जूं ज़बरदस्त तहरीकूं, मज़दूरनि जूं ज़बरदस्त तंज़ीमूं हुयूं, हारियुनि जूं हुयूं, अदीब दानेश्वर, इहा सॼी जेका तहरीक हुई उभरी पिए, उनखे काउंटर करण लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे एस्टेब्लिशमेंट उनजो साथ ॾिनो। पहिरियों कमु जेको सबूत मां ॻाल्हि थो चवां, अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु इहा तहरीक हले थी पई ऐं नज़र अचे थो पियो त हाणे अयूब ख़ान जो चल चलाव आहे, बेसिक डेमोक्रेसी जेको हू खणी आयो उहा टोटली रद्द थी चुकी, आम माण्हू बि उनखे रद्द पियो करे।
ऐं उन अयूब खान खे हटायो जे लाइ ऐं इन निज़ाम खे ख़तमु करण जे लाइ एतिरो इतिहाद थी वियो त अवामी लीग जहिड़ी जमायत इस्लामीअ सां बि हिकिड़े इतिहाद में ही इन पॉइंट ते ऐं अयूब खान ज़ुल्फ़िकार अली भुट्टे उन वक़्त में ऐलान करे छॾियो त मां इन BD इलेक्शन तहत अयूब खान सां इलेक्शन विढ़ंदुसि, मां हिन कंदुसि, हिन जे ते कंदुसि। माना जेका तहरीक हले थी पई सॼी दुनिया BD सिस्टम खे रद्द थी करे, हो उन ई BD सिस्टम तहत करे थो। ऐं तव्हांखे मालूम हूंदो, तारीख़ में लिखियो पियो आहे त जेका ऑल पार्टी कॉन्फ्रेंस आख़िर जंहिं महिल अयूब खान ॾिठो त हाणे कमु मुंहिंजो नथो हले, पोइ उन घुरायो त हाणे को वे आउट कढूं इक़्तिदार जी तब्दीलीअ जो। उनजो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु बाइकाट कयो ऐं हीअ रान रिकॉर्ड अख़बारुनि में उहो लॻो पियो आहे त मां उन सूरत में इन कॉन्फ्रेंस में शरीक थींदुसि त सभई आपोज़िशन पार्टियूं मूंखे बहसियत सदारती उमेदवार क़बूल कनि। इहे संदसि लफ़्ज़ आहिनि, अख़बारुनि में छपिया पिया आहिनि। जेका ॻाल्हि क्लियर कट ॿुधाए थी त हुन साहिब खे इक़्तिदार हर सूरत में वञिणो हो ऐं इस्टेब्लिशमेंट उन जे इन कमज़ोरीअ जो फ़ाइदो वठंदे उनखे आंदो। ऐं पोइ जॾहिं हू इक़्तिदार ते अची थो वञे, मां उन ॻाल्हि ते थो अचां त हू इहा जेका सॼी तहरीक उभरी हुई इनखे काउंटर करण लाइ हुनखे आंदो वियो। त तव्हां ॾिसो त पोइ कीअं मज़दूरनि जे तहरीकुनि खे ख़तमु कयो वियो, कीअं शागिर्दनि जे करप्शन, कीअं इहा जेका शागिर्दनि में करप्शन जा ॿ ज़रिया, हिकिड़ो कापी कल्चर खुलम खुला त उहो कयो, इहा बि करप्शन आहे। ॿियो उन्हनि खे नौकिरियूं ऐं पैसा मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आहे जेका ज़िक्र कयोसीं सिपाफ जो, उन जे मार्फत जेके उन में माण्हू मुतहरिक वञनि पिया उन्हनि खे कार जी तॾहिं परमिट ते कार मिलंदी ऐं कोरोला कार उन वक़्तु को 72, 73 वॾो दौरो 35, 40 हज़ार ॿुधंदा हुआसीं असां त ॾिठी बि न हुई। उन्हनि खे कारनि जा परमिट ॾिनियूं वियूं। पोइ वरी उन्हनि चयो त भई इहे सभु ग़रीब इहे किथां कार वठंदा। पोइ इहे बि ख़बरूं आयूं त जेके लीडर आहे उन्हनि खे ॿ ॾिना विया त तव्हां हिकिड़ो वञी विकिरो, ॿिने मां वञी जेको आहे वठो। त शागिर्दनि खे कयो वियो, मज़दूरनि जूं तहरीकूं हिकिड़े पासे उन्हनि ते जबर बि कयो वियो। मशहूरु आहे हिते कोरंगी लांडी में साइट में मज़दूरनि ते गोलियूं हलायूं वियूं। ॿिए तरफ़ उन्हनि मज़दूरनि खे लालचियूं बि ॾिनियूं वियूं, जंहिंखे चइबो आहे त पॉकेट मज़दूर इहे यूनियनूं ठहिराइण, जेको पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे वेंदे वेंदे मज़दूरनि जी वॾी अक्सरियत हिकिड़ो प्रिविलेज क्लास में जेके मज़दूर लीडर आहे उहे माना कारखानेदारनि जा हिसो थी वियो। त मां इहो थो चवां त उन खे हाणे मां उन शइ ते थो अचां त 3 रीज़न। हिकु त जेम्स जेको नज़रबंदि रहियो 12 साल 11-12 साल। ॿियो जंहिं मिडिल क्लास खे अपील करण वारो हुनजो प्रोग्राम हुयो उहो हुयो ई कोन। ऐं टियों इहो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट ई। इन्हनि टिनी रीज़न्स जे गॾिजी करे जेम्स हैद खे शिकस्त आई। नाज़रीन, ही हो अब्दुल ख़ालिक़ जुणेजो साहिबु, असांजूं उन सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ऐं साईं चवे थो त इस्टेब्लिशमेंट ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे मुख़्तलिफ़ कमनि जे करे उनजी मदद कई ऐं हू इस्टेब्लिशमेंट जो हिसो हुयो। साईं जेम्स हैद इस्टेब्लिशमेंट जो हिसो हुयो या न हुयो, इहो ईंदड़ वेहक में असां जुणेजे साहिब खां पुछंदासीं। असां सां गॾु रहिजो।